भगवान जा हिकिड़ा प्यारा भक्त उहे वृंदावन जे पासे रहंदा। एक बार आगरा वया, उन्हनि जो नालो कृष्णदास, संत भगवान जा महान भक्त। वो एक बार बाजार में घुमन पिया त कनन ते आवाज वही कुछ संगीत पियो हले, जीअं हिते संगीत हली रहियो आहे न, भजन कीर्तन हली रहियो आहे, हुते भजन कीर्तन न पियो हले, काथे कोई फिल्मी गाना पिया हलन, संगीत कोई गाए पियो ॾाढो सुठो, ॾाढो सुंदर, कोई स्त्री जी आवाज, माता जी आवाज, ॾाढो सुंदर गाए। त कन रुकी पिया संतन जा, उहे बि संगीत प्रेमी हुया, भजन प्रेमी हुया। उन्हनि चयो एॾी मिठी आवाज कंहिंजी आहे भाई? वरी ॾिठऊं त घुंघरूअ जी बि आवाज पई अचे, छन छन। उन तरफ़ पेर वधिया ॾिसण जे लाइ भाई केर आहिनि, छा आहे। जेॾी महिल उते पहुता त हिकिड़े छोटे से घर में ॾाढी भीड़, सभु मर्द, ॾाढी भीड़, खूब भीड़ लॻल पई आहे, ऐं अंदर कुछ प्रोग्राम तो हले। त हिननि खे लॻो भाई अंदर हली ॾिसां छा तो हले, आवाज त हितां ई थी अचे। जेॾी महिल अंदर विया त उते हिकिड़ी गणिका वैश्या नृत्य करे रही हुई, ऐं जेके हुनजा आया हुया प्रेमी जन उन्हनि खे रिझाए रही। पर संतन नृत्य ॾिठो त हैरान थी विया, चई एॾो सुंदर नृत्य, ऐं गाए बि ॾाढो बढ़िया थी, पर त संसार खे थी रिझाए। हे ॾाढो सुंदर इन वटि कला आहे, पर कला जो प्रदर्शन ग़लति माण्हुनि वटि थी करे। चओ हरे राम। त जेको भगवान जो संत भक्त हूंदो आहे न, उहो उनमें हिकिड़ी ख़ासियत तव्हां ॾिसंदव भाई, हिकिड़ी क्वालिटी सां तव्हां सम्झी वञिजो, उहो पाण भगवान सां केवल न जुड़ंदो, जेके उनजे कॉन्टेक्ट में ईंदा, जेके उनजे संग में ईंदा, वो कोशिश कंदो भाई उन्हनि खे बि जोड़िया। चओ हरे राम। उनखे बि भक्ति कराया। तॾहिं संतन सतगुरनि लिखियो भाई, संत केरा भक्त केरा जो आप जपे अवरा नाम जपावे। तो संतन ॾिठो, चयो हिन में ॾाढी सुठी कला आहे, गुण आहे, छो न इहो भगवान जे साम्हूं प्रस्तुत करे। पर अगर इनके मां समझाईंदुमि, ज्ञान ॾींदुमि, सत्संग ॾींदुमि, त हे समझण वारी कोन्हे, तर्क वितर्क कंदी, छो जो हिन त संसार जो पेशो कयो आहे, धंधो करे ॾिठो आहे, इनके समझाइण त मूर्खता आहे। ॿिए तरीक़े सां चवणो पवंदो। सभु माण्हू हली विया उनजो जेॾी महिल नृत्य ॾिसी करे, नाटिका ॾिसी करे, त संत विया उन ज़माने में उनखे वञी 100 रुपया ॾिनो। ख़ुशि थी करे जेॾी महिल असां कंहिंजी कला ते पोइ उनखे कुझु भेटा ॾींदा आहियूं या कुझु पैसा ॾींदा आहियूं, त तीअं ई वञी संतन बि उन वैश्या खे 100 रुपया ॾिना। तंहिं ज़माने में ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। हू बि हैरान थी चई, साईं वॾे में वॾा सेठ बि आया त कोई 10 रुपया ॾींदो, कोई 20 रुपया, वध में वधि कोई 50 रुपया ॾींदो। 100 बार त अॼु मां 100 रुपया त पहिरियों बार ॾिठो आहे कि के मूंखे भेटा कई हुजे, तव्हांखे एॾो पसंदि आयो। चई भैया ॾाढी सुठी तो में कला आहे, ऐं इहो त केवल एडवांस अथई। मतलब चई तोखे सुभाणे मुंहिंजे मालिक जे साम्हूं नृत्य प्रस्तुत करणो आहे, हे त केवल एडवांस अथई, बाक़ी जेको धन तूं घुरंदी मां तोखे ॾींदुमि। सुभाणे पतो मां तोखे ॿुधायां थो, छा तूं उन वटि नृत्य प्रस्तुत कंदी, पंहिंजो गायन प्रस्तुत कंदी? बिल्कुलु साईं, बिल्कुलु, छो न, तव्हां जाते चओ मां पहुची वेंदुमि पंहिंजी कला प्रस्तुत करण जे लाइ। जेके रिझाइण जे लाइ चवंदो मां रिझाईंदुमि। चयो हा, मुंहिंजो मालिक तई नालो छा आहे? चयो गिरधारी। चओ हरे राम। गिरधारी नालो तई, उनखे रिझाइणो तई भाई। जेको मांग तूं कंदीअ तोखे ॾींदासीं, बस शर्त हिकिड़ी तई, उहो राजी थियणो खपे। चओ हरे राम। साईं मां वॾनि वॾनि खे राजी कयो आहे, तव्हांजो मालिक वरी कहिड़ी वॾी शइ आहे? उनखे थोड़ी ख़बर है कहिड़े मालिक जी ॻाल्हि तो करे, हे त टिनिनि लोकनि जे मालिक जी ॻाल्हि तो करे। बिल्कुलु, तव्हां मूंखे पतो ॿुधायो, मां पहुची वेंदुमि। मंदिर जो पतो लिखायूं संतन, सुबुह जो पहुची वञा भाई ते। हाणे त हो बि प्रसन्न थी कि भाई सुभाणे वॾी कला प्रस्तुत करणी आहे, वॾे सेठ जे साम्हूं सुठे सां तैयारी करण लॻी। राति भर उन अभ्यास कयो पंहिंजे गायन जो, पंहिंजे नृत्य जो। गलो उनजो बि थोरो थोरो ख़राब थिए त गला गरम पाणी पिए बार बार, है न, तरह तरह जा उहो बि कोशिश करे भाई सुभाणे जबरदस्त प्रस्तुति ॾियणी आहे, सुभाणे जोरदार कला ॾेखारणी आहे। हो बि मनी मन ॾाढो ख़ुशि हुई, ऐं हुनखे इहा बि इच्छा हुई कि मां ॾिसां त सही अहिड़ो वॾो कहिड़ो सेठ आहे, जिनजो हिकिड़ो कोई नौकर ही आयो, सेवक ही आयो त 100 रुपया ॾेई वियो आहे, वो बि चए थो एडवांस अथई। मां बि त ॾिसां कहिड़ो सेठ आहे भाई। सुबुह थी श्रृंगार करे तैयार थी बढ़िया सजी धजी करे इत्र गुलाल सभु लॻाए करे मंदिर पहुची वई।
मंदिर जा दरवाजा बंद, संत जेके होया वो ॿाहिरि बीठा होया। उन्हनि चयो अरे वाह भाई तू तो समय सां अची वई। हा हा साईं, ॿुधायो काथे कला प्रस्तुत करणी आहे, कंहिंखे रिझाइणो आहे? चयो बी जेके रिझाइणो आहे उहो पर्दे जे पोइतो आहे। बी थोड़ो उनखे भोग तो लगे, आरती वग़ैरह हले थी, बस हाणे 5-10 मिंट में सब पर्दा हटजी वेंदा, पोइ तोखे रिझाइणो थी। अञा न समझी? चओ हरे राम। वरी संतन चयो ॿुध भाई, तोखे पेमेंट तॾहिं मिलंदी, पैसा दक्षिणा तोखे तॾहिं मिलंदे जॾहिं तूं उनखे रिझाईंदी हो राजी थी। अरे साईं बिल्कुलु राजी थींदो, छो न राजी थींदो, जरूर राजी थींदो। हाणे हुनजी एक्साइटमेंट अञा वधी वई। जीअं ई पर्दा खुलिया, चओ हरे राम, त श्रीनाथ जी जो वो मंदिर हुयो, यानी भगवान कृष्ण जो ही तव्हां दर्शन कयो हूंदो। भगवान हिकु हथ कमर ते, हिकु हथ भगवान जो मथे, ऐं भगवान जी नज़रूं हेठि हूंदी अथव भाई। चओ हरे राम। तव्हां जेके बि भगवान कृष्ण जा मंदिर ॾिसंदव त ईअं लॻंदो नज़रूं मिलाइनि था, पर नाथ जी जो अहिड़ो मंदिर अथव भगवान जो, जाते बि तव्हां हुननि जा विग्रह ॾिसंदव, स्वरूप ॾिसंदव, त उहे नज़र हेठि हूंदी अथव भगवान जी। चओ हरे राम। तव्हां सां नज़र न मिलाईंदा भगवान, इन जे पोइतों बि कथा आहे, उहो वरी कॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं। बसि इन जे लाइ कि कंहिंखां नज़र न मिली वञे त भगवान हुनजा थी वेंदा आहिनि, उनजे पोइतो पोइतो हली वेंदा आहिनि। तॾहिं भैया हमेशा कॉन्टेक्ट हेठि, आई कॉन्टेक्ट हेठि रखंदा आहिनि भगवान, नज़र न मिलाईंदा आहिनि। हाणे जेॾी महिल पर्दो हटियो त एॾी सुंदरता भगवान जी, एॾी मोहिनी मूर्त भगवान हुनखे ॾेखारी, त कुझु टाइम त भगवान जो विग्रह ॾिसंदी रही। ऐं हाणे अंदर ई अंदर समझी वई कि भाई कंहिंखे रिझाइणो आहे। चओ हरे राम। समझी वई कि भाई ये जेको संत बीठो आहे, हिन जो मालिक केरु आहे, हा न, हिन जो वॾो सेठ केरु आहे, ओ गिरधारी सेठ ॿियो कोई न, इहो ई आहे, हिनखे ई रिझाइणो आहे। समझी वई, अखियुनि में आंसू अची विया, जार जार रोण लॻी। चओ हरे राम। कोई केतिरो बि वॾो पापी छो न हुजे, बुरा कर्म छो न थियल हुजनि, पर हिकु बार अगरि प्रभु जे साम्हूं पहुची वञे, नेण भरे निहारे छॾे, ऐं आंसू निकिरी आया भगवान जा दर्शन करे, त बस भाई ओ जेको बर्तन असांजो जेको जन्मनि खां ख़राब आहे न, उहो हिकु ई बार में धोपजी वेंदो। चओ हरे राम। पर आंसू अचण ई कठिन आहे, ॾाढो कठिन आहे भाई। चओ राम। हाणे वो ॾिसंदी रही भगवान जी सुंदरता, मोहित थी वई, गदगद थी वई कि एॾी सुंदरता त मां बि न ॾिठी आहे कॾहिं। हज़ारे माण्हू रोज मूं वटि ईंदा आहिनि, मुंहिंजी सुंदरता ते मोहित थी वेंदा आहिनि, पैसा दक्षिणा सभु ॾेई वेंदा आहिनि, पैसा ॾेई वेंदा आहिनि, सभु लुटाए वेंदा आहिनि, पर चए थी अॼु मूंखे ईअं थो लॻे कि मां पंहिंजो जीवन ई हिननि जे चरणनि में लुटाए छॾां। चओ हरे राम। रोंदी रही काफ़ी देर त हुनखे सुध बुध बि न, ऐं संत बि हुनखे छेड़नि कोन था। ठीकु आहे, लॻल पई हुजे भाई, हा लॻल पई हुजे भाई प्रेम में। हाणे संत बि पोइते थी विया, ऐं हुन संत जे बिना चए उते नचणु शुरू कयो। हिनमहिल ताणी संसार खे रिझाईंदी हुई, हिनमहिल ताणी पैसे जे लाइ नचंदी हुई, अॼु पहिरियों बार उहो भाव जे लाइ नचे, प्रेम जे ख़ातिर नचे, ऐं भगवान जे लाइ नचे। एड़ो न नृत्य कयो, एड़ी प्रस्तुति कई पंहिंजी, एड़ो गदगद थी करे नचण लगी, रोण लगी, गाइण लगी। चओ हरे राम। आस पास जेके माण्हू हुया सभु उनखे निहारण लगा, भाई एड़ी दशा त हिनजी पहिरियों कॾहिं न ॾिठी आहे। रोई रोई किरी पए, वरी उथे वरी नचे, वरी किरी पए, वरी उथे वरी नचे। काफ़ी देर उन भगवान जे साम्हूं नृत्य कयो। हाणे संत जेके हुया कृष्णदास जी, उन्हनि प्रार्थना कई भगवान के, प्रभु मुंहिंजो कमु केवल एतिरो हुयो कि मां तव्हांखे हिनजे तव्हांजे चरणनि ताणी हिनखे वठी अचां। संत भक्त जो एतिरो ई कमु आहे कि प्रभु जे चरणनि ताणी असांखे पहुचाइण। प्रभु हाणे तव्हांखे स्वीकार करणो आहे, हाणे तव्हांखे दया करणी आहे, हिनखे स्वीकार कयो। भले केतिरी भी पापेणा खूब इन पाप कया आहिनि, शरीर जो व्यापार कयो अथई, संसार खे रिझायो अथई, पर अॼु लॻे थो तव्हांखे सचे दिल सां रिझाए थी। प्रभु तव्हांजे चरणनि में प्रार्थना, हिनखे स्वीकार कजो। तव्हां बि हिकिड़ी प्रार्थना रोज कंदा कयो, प्रभु असांखे स्वीकार कजो। चओ हरे राम। प्रभु असांखे स्वीकार कजो, चाहे जहिड़ा भी आहियो प्रभु तव्हांजा आहियूं, पंहिंजे चरणनि में रखजो। ई प्रार्थना कई। हाणे भगवान कीअं स्वीकार कनि, कीअं ख़बर पए?
कुछ तो भगवान खे भी हिंट ॾियणी पवंदी। अना संतनि ये प्रार्थना कई ऐं अखियूं बंदि कयूं भगवान जा दर्शन करण जे लाइ। जेॾी महिल अखियूं खोलियूं त उन्हनि छा ॾिठो, हिक पासे उहो जेकी गणिका आहे, उहो जेकी हाणे त भक्ता चइजे, जेकी नचे थी पई, ॿिए पासे भगवान जो विग्रह आहे। मां छा ॿुधायांव, भगवान जी नज़र काथे हूंदी आहे? हेठि। अॼु संतनि ॾिठो कि भगवान बार बार नज़रूं खणी उन गणिका खे निहारनि था। चओ हरे राम। बार बार नजर हेठ था करे छॾनि भगवान, वरी बार बार नजर मथे था कनि, उनखे ॾिसनि था, वरी हेठ था कनि, वरी उनखे ॾिसनि था। चओ हरे राम। हाणे संत बि रोअण लॻा। कंहिं पुछियो बाबा छाजे लाइ था रो? चवनि था बस भगवान सेवा स्वीकार कई, भगवान प्रसन्न थी विया, भगवान राजी थी विया। चओ हरे राम। न त भगवान अहिड़े कहिड़े खे ॾिसनि। भगवान पंहिंजो नियम बदले छॾियो। मूर्ति जी कॾहिं अख हिलंदी ॾिठी अथव भाई? हेॾे होॾे ॾिसंदे ॾिठो अथव भगवान खे? भक्त जे लाइ भगवान उहो सेवा स्वीकार कई, उन गणिका खे स्वीकार कई उनजे प्रेम जे ख़ातिर। तॾहिं तव्हांखे पहिरियों ई चयोसीं भगवान कुझु बि न ॾिसंदा आहिनि, केवल भाव ॾिसंदा आहिनि। चओ राम हरे राम। संत ॾाढो रोअण लॻा। जॾहिं काफ़ी देर थी नृत्य खे उन विराम ॾिनो, संत पाण उन वटि विया। चयूं भाई ॾाढो सुंदर, तूं ॾाढो बढ़िया प्रस्तुति ॾिनी आहे, असांखे ॾाढो आनंद आयो, बढ़िया बढ़िया, सभु तो ते राजी थिया आहिनि। हाणे तूं ॿुधाए भाई तोखे मां घणी भेटा ॾियां, घणा पैसा ॾियां? वरी कॾहिं लॻंदो त वरी तोखे घुराईंदासीं, ईंदीअ न भाई? रोअंदी रही। अरे ॿुधाए भाई घणो तोखे पैसो ॾियूं? तॾहिं हुन हथ जोड़िया। चयूं बाबा तव्हां चओ था वरी तोखे घुराईंदासीं त ईंदीअ? मांजे हिकिड़ी वेनती तो तव्हांजे चरणनि में कि वरी घुराइणो ई तव्हांखे न पए, सदा मूंखे हिते ई रखो। चओ हरे राम। सदा मूंखे हिते ई रखो, प्रभु जे चरणनि में सेवा ॾियो। तव्हां चओ था पैसा घुर, तोखे छा खपे, घणी तोखे भेटा ॾियूं? हा मां झोली फैलाए तव्हां खां घुरां थी, मूंखे भेटा खपे, मूंखे दक्षिणा, मूंखे पैसा खपनि, मूंखे पैसा खपनि। ॿुधाए भाई घणा खपनि? चई उहे नोट न खपनि जेके तव्हां पहिरियों एडवांस ॾेई आयो 100 रुपया, उहे न खपनि। छा खपे? जेको तव्हां वटि प्रभु जो नाम रूपी धन आहे, हाणे उहो मुंहिंजी झोलीअ में भरो। चओ हरे राम। संत रोअण लॻा। चयूं बस भाई जेको सोचियो उहो कमु थी वियो। हाँ चुनाव खटे वियासीं। चओ हरे राम। हीअं न भाई अॼु इलेक्शन थियो आहे, संत चवण लॻा बस भाई जेकी उम्मीद रखीसीं भगवान उहो कमु करे छॾियो। भगवान उहो सेवा स्वीकार कई, उन गणिका जो भी जीवन बदलजी वियो। तो भगवान सभिनीनि खे स्वीकार कंदा आहिनि भाई, कोई कीअं बि हुजे, कीअं बि हुजे। बस हिकिड़ी ॻाल्हि भगवान जरूर नोटिस कंदा आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि भगवान जरूर ॾिसंदा आहिनि, उहो आहे भाव, उहो प्रेम। उहो काथे मिलंदो? तॾहिं संतन चयो आहे सत्संग में ही मिलंदो भाई, भक्ति में ही मिलंदो। चओ जय श्री कृष्ण।